श्री गणेशाय नमः। धुणीवारो सहाय। शिव शंकर महादेव जी जय। भागवत महापुराण जी जय। सनातन धर्म जी जय। प्यारा भगवत प्रेमियों, पूज शदानी दरबार तीर्थ रायपुर के तरफा पहिरीं खां 9 जुलाई 9 ॾींहं जे लाइ छत्तीसगढ़ के मुख्य शहरन में श्रीमद भागवत महापुराण की यात्रा कढी रहा आहियूं। सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा। हर कहीं सा प्यार क्यों नफरतूं खत्म कयो। पाण ते न पंहिंजे कहीं भाव ते जुल्म कयो। हर कहीं सा प्यार क्यों नफरतूं खत्म कयो। न पंहिंजे कहीं भाव ते जुल्म कयो। भाग्यवत जो पाठ क्यों, सिंधी बोली आबाद क्यों, धर्म खे त याद क्यों, धर्म खे त याद क्यों। सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा। भागवत महापुराण जेको असांजो आदि ग्रंथ है, कथा रूप में ज्ञान के सागर के रूप में भगवान विष्णु नारायण के 24 अवतारन की वह कथा जेका मन के पवित्र कंदी आ, हृदय में भक्ति और ज्ञान की जोत जगाईंदी है। उन्हीं भक्ति और ज्ञान की खान श्रीमद भागवत महापुराण जैसे पंचम वेद चयो वियो है। उन्हीं की 9 ॾींहनि की यात्रा अखिल भारतीय सिंधी साधु समाज द्वारा रचित देवनागरी लिपि में श्रीमद भागवत महापुराण शहर शहर में गोठ गोठ में इन्हीं भागवत के प्रचार के लाए, सनातन धर्म के प्रचार के लाए असां संत महात्माओं पंहिंजे मंदिरन में स्थानन में निकरी करे बाहर विच शहर में आया आहियूं कि असांजो असूल जो सिंधी सभ्यता है। असां आर्य सिंधी हिंदू सनातनी आहियूं, रामकृष्ण जा पुजारी आहियूं। ऐं हिन सनातन धर्म जो हिंदू नालो भी सिंधु के मथां पियो है। सप्त सिंधु देश जा असां रहवासी मूल सिंधी हिंदू जेके आदि खां वठी मानव धर्म जा पुजारी आहियूं। प्रेम ऐं भक्ति के ऐं सभिनी सां सुठो व्यवहार रखण ऐं सभिनी में ईश्वर जी जोत ॾिसण, इहो असांजो मूल मतो आहे। इहो ई मानव धर्म आहे। साईं सदाराम जन कई केॾी महिरा, छत्तीसगढ़ जे शहर शहर रथ यात्रा घुमाइया। साईं सदाराम जन कई केॾी महिरा, छत्तीसगढ़ जे शहर शहर रथ यात्रा घुमाइया। भाग्यवत जो पाठ क्यों, सिंधी बोली आबाद क्यों, धर्म खे त याद क्यों, धर्म खे त याद क्यों। सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा। कि ही अमूलक शरीर दान पुण्य हवन से गड घर परिवार और समाज जा कर्तव्य निभाइंदे हुए भक्ति के माध्यम से भगवान के पाइण, इन जीवन के ही जगदीश्वर के निमित्त जाने करे उन्हीं जी हिन अमूलक मानव शरीर अमानत के सदाई पवित्र रखण, उन्हीं जो नाम जपण, उन्हीं जे भक्ति करे एड़ो सुख एड़ो आनंद हिन जीवन में प्राप्त करण कि जाथे काथे उन्हीं जो स्वरूप आनंदमय स्वरूप दिखाण में अचे ऐं उन्हीं जे माध्यम से ज्ञान और वैराग्य की प्राप्ति थे, भय दूर थे, मुक्ति और मोक्ष की कामना रहे। सत्कर्म सदग्रस्त ऐं सुठाई सच्चाई ऐं सादगी ये शरीर जा ऐं जीवन जा मणिया हुजन, गुण हुजन। इन्हीं जो सौदो खणी करे श्रीमद भागवत महापुराण के पवित्र शास्त्र के पुठियां असां संत महात्माओं नगर नगर वञूं था पिया कि जीअं भागवत जो प्रचार थे ऐं असांजी सिंधी बोली जो प्रचार थे। भागवत पुराण सिंधी में रचित थियल है। इहो जॾहिं मंदिरन में पढ़ियो वेंदो, तिन्हीं जो कथा रूप सभिनी जे हृदय में वेंदो। सनातन धर्म जो प्रचार थींदो, असांजी सिंधी बोली जो प्रचार थींदो। त न काॾे ॿियनि शास्त्रनि ॾे भटकणो पवंदो,
न काॾे शंकाउनि में या भय में या अज्ञान में पाखंड में वञणो पवंदो। सच जो ज्ञान, प्रेमा भक्ति जो ज्ञान इन भागवत सां हर कंहिं जीव खे प्राप्त थींदो। उन सां मानवीय प्रेम, सद्गुण, सभ्यता जो वाधारो थींदो। इन मक़सद के खणी करे असां सिंधियत जो झंडो झुलाइण जे लाइ, पंहिंजी ॿोली पंहिंजे साहित्य के अमर रखण जे लाइ सॼे भारत के सभिनी संतन महात्माउनि खे एक साथ जोड़े करे भागवत जे पोयों हलूं था। छो जो भागवत धर्म ही मानव धर्म है, उहा ही सच्ची भक्ति है। लोभ ऐं लालच में छो मन पयो तूं फासियां, की न बची सघंदे तूं चकर हिन 84 मां। लोभ ऐं लालच में छो मन पयो तूं फासियां, की न बची सघंदे तूं चकर हिन 84 मां। धूणी वारे जे चरणनि में मिली करे अरदास क्यों, धर्म खे त यादि क्यों, धर्म खे त यादि क्यों। सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा। उन जे वाधारे जे लाइ 1 जुलाई खां 9 जुलाई ताईं राजनांदगांव, दुर्ग, बिलासपुर, चक्करभाटा, रायपुर, धमतरी, राजिम, पूज शदाणी दरबार तीरथ न्यू रायपुर ऐं वैशाली नगर पावर हाउस भिलाई, इन्हनि सभिनी शहरनि जी यात्रा सॼे मुल्क मां आयल अनेक संत महात्माऊं, भगवत प्रेमी सनातन धर्म जे झंडे जे हेठि हली करे ॿियनि भी हिंदू समाजन के पाण सां जोड़े करे भागवत पुराण जी यात्रा कढी अथनि, जन जो रायपुर में सभिनी खां विशाल आयोजन थींदो। माननीय मुख्यमंत्री ऐं ॿिया समाजन जा प्रमुख ऐं असांजा सिंधियत जा सिपाही सभई पूज पंचायतियूं इन्ही सनातनी धर्म में, इन्ही मानवीय धर्म में गॾिजी करे पाण में एको प्रेम ऐं भगवत भक्ति जो वाधारो कंदासीं। गुरु परमात्मा सभिनी ते राजी थे, धर्म जो वाधारो थे, असांजी सिंधियत ॿोली अमर रहे। जय सदाराम, जय सदाराम, जय सदाराम। परे दीप प्यासी प्यारा साप ही सचाइया, सिंधु सभीता के मन दिल तछजो विसारिया। परे दीप प्यासी प्यारा साप ही सचाइया, सिंधु सभीता के मन दिल तछजो विसारिया। धूणी वारे जे चरणनि में मिली करे अरदास क्यों, धर्म खे त यादि क्यों, धर्म खे त यादि क्यों। सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा, सोच क्यों मनेड़ा। हर कहीं सां प्यार क्यों, नफ़रतूं ख़त्म कयो, पाण ते न पंहिंजे कंहिं भाव ते ज़ुल्म कयो। हर कहीं सां प्यार क्यों, नफ़रतूं ख़त्म कयो, पाण ते न पंहिंजे कंहिं भाव ते ज़ुल्म कयो। भागवत जो पाठ क्यों, सिंधी ॿोली आबाद क्यों, धर्म खे त यादि क्यों, धर्म खे त यादि क्यों। सोच क्यों मनेड़ा, 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 सोच क्यों मनेड़ा। श्री गणेशाय नमः। धूणी वारो सहाय शिव शंकर महादेव जी जय, भागवत महापुराण जी जय, सनातन धर्म जी जय। प्यारा भगवत प्रेमियों,